सिटी न्यूज़। एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिज़वान खान की हिदायतन ते पुलिस जो ऑपरेशन। चोरी थियल गाड़ियों, पैसा ऐं ॿियो सामान हथे, जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिज़वान अहमद खान की हिदायतन ते शिकारपुर शहर समेत ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि स्टोरगंज, कर्नल, लखीदर, गढ़ी यासीन, ढखण, लोडरा समेत ॿियनि थाननि जी हदनि मां चोरी तोड़े फुर थियल 7 मोटरसाइकिलूं, चोपायो माल, रोक रक़म मालिकनि हवाले कयो वियो। इन सिलसिले में एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिज़वान अहमद खान, एएसपी सिटी कामरान खान समेत स्टोरगंज थाने के एसएचओ असगर कंगो, एसएचओ गढ़ी यासीन, गुलजार बुरड़ो, एसएचओ लखीदर अल्ताफ कांदड़ो, एसएचओ करण इम्तियाज़ खोसो, डीआईजी इंचार्ज इमरान बयोजी मौजूदगी में हथ कयल मोटरसाइकिलूं, चोपायो माल, मोबाइल फोनियूं, कैश हज़ारे रुपया ऐं मोबाइल कार्ड मालिकनि हवाले कया विया आहिनि। इन मौके ते पुलिस पारां वापस करायल रोक रक़म, मोटरसाइकिलूं, चोपायो माल, मोबाइल फोनियूं, कार्ड वसूल कंदड़नि पारां पुलिस ऑफिसरनि खे गुलनि ऐं नोटनि जा हार पाराया विया। जॾहिं त इन मौके ते एसएसपी शिकारपुर डॉक्टर रिज़वान अहमद खान जो चवणु हो त शिकारपुर पुलिस बहादुरी सां कमु करे रही आहे। मुख़्तलिफ़ थाणनि जे एसएचओज़ पारां चोरी ऐं फुर थियल रक़म, मोटरसाइकिलूं, चोपायो माल, मोबाइलियूं फोनियूं, कार्ड मालिकनि हवाले कया विया आहिनि। एसएसपी शिकारपुर जो वधीक चवणु हो त मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस पारां कयल कार्रवाइनि दौरान रूपोश ॾुआरनि भी गिरफ़्तार कया आहिनि। उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कंदे खेनि जेल मोकिलियो वियो आहे। हुन वधीक चयो त ॾुआरनि खे कॾहिं बि बख़्श न कबो। थाणे जे एसएचओज़ खे हिदायतूं कयूं वियूं आहिनि त जिते भी जुआ, मंशियात, आंकड़ा पर्ची समेत समाजी बुरायूं नज़र अचनि, उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कनि। कोताही कंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कंदुसि। पुलिस जो फ़र्ज़ु आहे त अवाम खे अमन व अमान बहितर बणाइण लाइ कमु कनि। अवाम खे बि घुर्जे त हू पुलिस सां तावन कनि। रिपोर्ट आदिल अहमद दल, सिटी न्यूज़, शिकारपुर।